नाज़रीन, MPA बुरहान चांडियो जो चवणु आहे त वाइरे में वापारियुनि खां फुर कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न वहिबो। असांखे चोरी न खपे, पैसा न खपनि, सिर्फ़ चोर खपनि, पैसा मां पाण भरे ॾींदसि। MPA बुरहान चांडियो मुतासिर वापारनि पुनल अब्बासी, यूनुस छुटो, अजय कुमार ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। बुरहान चांडियो जो चवणु आहे त फुर वारदात सोचियल सम्झियल साज़िश आहे जेका कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। पुलिस पारां वरितल मोहलत अंदरि जवाबदार गिरफ़्तार न कया विया त दमादम मस्त कलंदर कयो वेंदो। MPA बुरहान चांडियो जो चवणु आहे त वाइरे में वापारियुनि खां फुर कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न वहिबो। असांखे चोरी न खपे, पैसा न खपनि, सिर्फ़ चोर खपनि, पैसा मां पाण भरे ॾींदसि। MPA बुरहान चांडियो मुतासिर वापारियुनि पुनल अब्बासी, यूनुस छुटो, अजय कुमार ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। बुरहान चांडियो जो चवणु आहे त फुर वारदात सोचियल सम्झियल साज़िश आहे जेका कंहिं सूरत में क़बूल न आहे। MPA बुरहान चांडियो जो चवणु आहे त वाइरे में वापारियुनि खां फुर कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न वहिबो। MPA बुरहान चांडियो जो वधीक चवणु आहे त असांखे चोरी न खपे, पैसा न खपनि, सिर्फ़ चोर खपनि, पैसा मां पाण भरे ॾींदसि। MPA बुरहान चांडियो मुतासिर वापारियुनि पुनल अब्बासी, यूनुस छुटो, अजय कुमार ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। पुलिस पारां वरितल मोहलत अंदरि जवाबदार गिरफ़्तार न कया त दमादम मस्त कलंदर कयो वेंदो। ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। MPA बुरहान चांडियो जो चवणु आहे त वाइरे में वापारियुनि खां फुर कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न वहिबो। असांखे चोरी न खपे, पैसा न खपनि, सिर्फ़ चोर खपनि, पैसा मां पाण भरे ॾींदसि। MPA बुरहान चांडियो मुतासिर वापारियुनि पुनल अब्बासी, यूनुस छुटो, अजय कुमार ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। बुरहान चांडियो जो वधीक चवणु आहे त फुर वारदात सोचियल सम्झियल साज़िश आहे जेका कंहिं सूरत में क़बूल न आहे। पुलिस पारां वरितल मोहलत अंदरि जवाबदार गिरफ़्तार न कया त दमादम मस्त कलंदर कयो वेंदो।